अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह। एपिसोड नंबर 13 आगे साम्हूं पेश थियो हो, जंहिंमें पहिरियों मुनाज़रो अकबर अली शाह से थियो हो, जंहिंजो अहवाल आंखे सुणाए में आयो। त उन ई एपिसोड नंबर 13 में हिकिड़ी ॿई वस्तु बाक़ी हुई, उनखे हिन एपिसोड नंबर 14 में आंखे साम्हूं बयानु करे में अचे थो। उहो ई हो जे पीर अकबर अली अकबर शाह जेको हुआ, उन से हिकिड़ो ॿियो पिणु इल्मी मुबाहिसो या मुनाज़रो मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जो खावड़े में थियो हो, तंहिंजो मुख़्तसर अहवाल आंखे साम्हूं बयानु करे में अचे थो। त पीर अली अकबर शाह मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह खे पुछे था जे ऐं नबी ऐं वलीअ जी बुराई बयानु कयो था, बुरो भलो चओ था उन्हनि खे, ऐं इहा ख़बर ॾियो जे वाक़िया महराज के सही मञो था कनि, जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सतें आसमान मथे विया, अल्लाह ताला बोलाए इनखे महराज चवाजे त इन वाक़िए खे ऐं मञो था कनि। मौलाना साहब फरमायो जे हाँ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम महराज में विया, इन वस्तु खे ऐं मञा थो। तिरोनी अली अकबर शाह पीर वाणी पुछो जे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे इन खे सिदरतुल मुंतहा यानी आसमान मथे जेको आख़िरी जॻह है जंहिं अॻियां फ़रिश्ता पर नथा वञी सघे, उते अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुॻा, उते वेंदा हुआ अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन वस्तु खे मञो था कनि। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह फरमायो जे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिदरतुल मुंतहा तक पुॼे जी हमेशा जेको आहे से रसाई न हुई, हमेशा न, बल्कि अल्लाह ताला जहिड़ा चाहियो ऐं जेतिरो चाहियो पिन जे बहाने खे ओतिरो अता कयूं। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिदरतुल मुंतहा वटि विया हुआ, पर हमेशा लाइ करे क़ाइमी इहा जहिड़ चाहिए तर पुॼी वञे त ई अल्लाह ताला जेको आहे पिन जे इख़्तियार में रखे हुए, जहिड़ा अल्लाह ताला बोलायूं पिन जे नबीअ खे, तर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिदरतुल मुंतहा पुॻा हुआ। त पीर साहब चयो त पोइ ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आलिमुल ग़ैब कुल्ला नथा मञो। मौलाना उन टाणे जवाबु ॾिनो जे आउं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आलिमुल ग़ैब नथो मञा, तंहिंजो कारण ई आहे जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहिड़ा कई वाक़िया पाणखे मिलनि था जंहिंमें इल्म ग़ैब जी तरदीद थी थी, रद्द थिए थो। जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि इल्म ग़ैब हुए त अहिड़ा ई वाक़िया पेश न अचे। जीअं त हिकिड़ो वाक़ियो ई रहियो जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उठ मुहार सूदो गुम थी वियो, ग़ाइब थी वियो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 3 ॾींहं सूदी इहा ख़बर न पई जे उहो उठ केॾां वियो आहे। पोइ साहबा किराम पग निहारे निहारे 3 ॾींहं पुठियां उहो उठ पाछो पकड़े आया। जे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पहिला थी ख़बर हुई जे उठ किथे आहे, त फ़ौरन उन ई टाणे साहबा किराम खे हलाई वञो फलाणी जॻह मथे उठ आहे, गिनी अचो। ॿियो वाक़ियो ई जे हिकिड़ी इस्लाम दुश्मन औरत हुई, यहूदी औरत, जंहिं खाधे में ज़हर मिलायो ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं नबी जे साहबा किराम खे, अमोक साहबीअ खे दावत ॾिनी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया, उहो खाधो खाधो, हिकिड़ो गटो मुंहं में हो जंहिंखे चबायो पिए, थोरो घणो जेको आहे उनजो असरु हलक में जा, नेड़ीअ में जा नीचे उतरी पण वियो हो, अने उहो गटो अञा मुंहं में जो हो गिड़कायो की न हो। एतिरे में ज अल्लाह ताला जिब्रील अमीन खे हलाए वही ॾेई करे अने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर ॾिने जे ही खाधो जेको आहे ताम आहे, इन में ज़हर मिलियल आहे, इनखे इनखे थुके विझो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ई टाणे उहो ज़हर जो जेको गटो हो उनखे थुके विधो, पण उनजो असरु जेको आहे थोरो घणो नेड़ीअ नो नीचा वेंदो रहियो हो। तंहिंजे कारण नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मरज़ुल मौत या आख़िरी ॾींहं में तकलीफ़ थी हुई। अने उहो जेको ॿिया साहबी बेरा हुआ, उहो उन में जा खाई विया हुआ, उन मानीअ में जा, उन ताम में जा जंहिंमें ज़हर मिलायल हो, तंहिंजे कारण उहे साहबी शहीद थी विया। हाणे जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुकमल इल्म ग़ैब हुए त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो ज़हर वारो गटो न भरिए अने न पिन जे साहबीअ खे भरण ॾिए।
कुला ख़बर वई जिसाबी जेको आहे गटो भरींदा त शहीद थी वेंदा, त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे जिसाबीअ खे कुला गटो भरण ॾिए जंहिंमें ज़हर मिलियल आहे। त इन मां मालूम थियो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुकमल इल्म ग़ैब न हो, बल्कि जंहिं जंहिं ॻाल्हि जी अल्लाह ताला चाहे ते अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वही जे ज़रिए ख़बर ॾिने ते। पोइ टियों वाक़ियो ई जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ौजा मुतहरा उम्मुल मोमिनीन आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा मथे दुश्मन मुनाफ़िक़ साज़िश करे हिकिड़ी तोहमत लॻायूं ज़िना जी नऊज़ु बिल्ला। पोइ सॼो महीनो गुज़री वियो, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर न पई जे हक़ीक़त कुरो आहे, हक़ीक़त नो बेख़बर हुआ। एस ताईं जे पिंड आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे पुछंदा हुआ जे आयशा जेकॾहिं तो वटां भुल ने ग़लती थी है त तूं तौबा करे ला, माफ़ी मंगी ला। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तेसि ताईं ख़बर न हुई जे आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा बेगुनाह आहिनि। वञी क़ुरान करीम जो आयतूं नाज़िल थियूं। क़ुरान करीम जी आयत में अल्लाह ताला अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी पाक दामनी इज़्ज़त अज़मत तंहिंखे बयानु कयनि ऐं ख़बर ॾिने जे आयशा जेको आहे पाक दामन आहे अने मुनाफ़िक़ जेको ऐं कूड़ा ऐं इन तोहमत लॻायूं हुयूं। हाणे जेकॾहिं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्म ग़ैब हुए त उन ई टाणे फ़ौरन चई ॾींहं जे आयशा मथे तोहमत खोटी लॻी आहे, खोटी ॻाल्हि आहे, अने ग़ैब जो इल्मु मूं वटि आहे, मूंखे ख़बर आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वही जे वाट निहारियो, कीअं पण पंहिंजी तरफ़ खे न चयो। तंहिंखां बाद मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह मिसाल ॾींदे फरमायो जे हिकिड़ी वस्तु थोड़ी वे थी उनखे जुज़ई चवाजे, अने हिकिड़ी वस्तु मुकमल ने पूरी वे थी उनखे कुल्ली चवाजे। फरमायो सम्झाईंदे जे हिकिड़ो गिराक आहे जेको कंहिं दुकान मथे वञे थो, उहो 1 किलो तेल गिने थो अने 100 ग्राम साबुन जो पाउडर गिने थो। दुकान में ॿियूं पण हज़ारों वस्तू पयल हुअईं, त गिराक जेको तेल ने साबुन गिणे, जेको थोड़को गिणे, उनखे जुज़ई चवाबो, ये वस्तु जुज़ई है। अने जेको दुकान में ॿियूं मड़े वस्तू पयूं हुयूं उहे कुल्ली वस्तू हुयूं। पोइ हिकिड़ी मिसाल ॾींदे वधारे सम्झायूं जे शहर डीपलो जेको आहे इन जे बाजू में जेको स्टेशन आहे स्टेशन, उन जे आड़ मथे हिकिड़ो डूंगर आहे। उन डूंगर मथे को माण्हू चढ़े थो, मथे चढ़ी डूंगर मथां हिन शहर खे डीपले शहर खे निहारे थो, तहिड़े चए थो जे डीपलो शहर सॼो मुंहिंजी नज़र में आहे, सॼे डीपले शहर खे आउं ॾिसां पियो। त को पुछे वारो उनखे पुछे जे डीपले शहर में केतिरा मकान घर आबाद आहिनि, केतिरा गैर आबाद आहिनि, डीपले शहर में केतिरी तादाद आहे, केतिरा मर्द औरतूं रहनि था, उन में केतिरियूं छोकिरियूं आहिनि, केतिरा छोकिरा आहिनि, केतिरा जवान आहिनि, केतिरा पोड़ा आहिनि, कंहिंजूं उमिरूं केतिरियूं आहिनि, अने डीपले शहर में केतिरियूं औरतूं वफ़ात करे वियूं, केतिरा मर्द वफ़ात करे विया, कंहिं औरतुनि जा शौहर ज़िंदा आहिनि ऐं कंहिं औरत जा शौहर इंतिकाल करे विया। पोइ जेको मर्द ऐं औरत पंहिंजे पंहिंजे घर में रहिया शहर में, उहो ख़ुशि आहिनि का ग़मगीन आहिनि। इन अॼु खां 100 वर पहिरियां हिन शहर जी हालत कुरो हुई, अॼु खां 100 वर बाद हिन शहर जी हालत कुरो हूंदी। अहिड़ा कई मसइला कई सवाल को उनखे पुछे त उहो इन में सवाल जो जवाबु कीन ॾेई सघंदो। त ई जेको आहे ई मड़े जुज़ियात अने कुलियात ऐं डीपलो शहर आहे पाण साम्हूं वहे ॾिसे पियो, इहा जुज़ई वस्तु यानी शहर नज़र अचे पियो, पाण इहा ख़बर न आई जे इहा ख़बर न आहे जे शहर जे अंदरि केतिरा मर्द आहिनि, केतिरियूं औरतूं आहिनि, केतिरा मर्द ज़िंदा आहिनि, केतिरा इंतिकाल करे विया, केरु केरु ख़ुशि आहिनि, केरु केरु ग़मगीन आहिनि, इहा मड़े वस्तु ख़बर न आहे। इहा वस्तु कुल्ली आहे, इहा अल्लाह ताला खे ख़बर आहे, अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे ख़बर न आहे। पोइ मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह क़ुरान करीम जी आयत बयानु फरमायो, कुल लौ कानल बहरु मिदादन लिकलिमाति रब्बी लनफ़िदल बहरु क़ब्ल अन तनफ़द कलिमातु रब्बी वलौ जिअना बिमिस्लिही मददा। जय नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं फरमायो जे आंजे परवरदिगार जूं जेको ॻाल्हियूं आहिनि उहे एतिरियूं वधारे आहिनि जे समंदर जेको आहे इहो सॼो सियाही बनी वञे, मस बनी वञे, अने पोइ इन समंदर जी सियाहीअ सां जेकॾहिं अल्लाह जी ॻाल्हियुनि खे, अल्लाह जे कलमे खे लिखणु चाहियो त समंदर ख़तमु थी वेंदा, पण ही अल्लाह जूं ॻाल्हियूं ख़तमु की न थींदियूं। ई जेको आहे मुनाज़रो मुबाहिसो अली अकबर शाह से, ही पहिरियों जेको मुनाज़रो जेको कालासो आहे एपिसोड नंबर 13 में, उहो द्रोबाणे में कंहिं वॾे वण हेठि थियो हो। ऐं ॿियो जेको मुनाज़रो थियो हो ही मुबाहिसो ही खावड़े में
तराजी पार मथे थियो हो। पहले मुनाज़रे में जेको द्रोबाणे में थियो हो उन में सुरैया ख़ानदान जा माण्हू मौजूदु हुआ, द्रोबाणे जा माण्हू मौजूदु हुआ जंहिं मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह खे साथ ॾिनो हो अने हमेशह लाइ करे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जो साथ निभायो हो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।